Welcome to Time News Studios. You are watching 2 p.m. Bulletin. नवाज शरीफ बीमारी जी हालत में बि 10 सेप्टेम्बर ते ॿुधणीअ दौरान पेश थे ॿी सूरत में खेसि इश्तिहारी करार ॾियण बाबति कार्रवाई हलाई वेंदी। इस्लामाबाद हाई कोर्ट अॻूणे वज़ीर आज़म नवाज शरीफ खे सरेंडर करण ऐं पेश थियण जो हुकुम ॾेई छॾियो। नायब नवाज शरीफ खे हाज़िरी खां छूट ॾियण वारी दरख़्वास्त जी मुखालफ़त करे छॾी। नवाज शरीफ जे वकील ख्वाजा हारिस दलील ॾींदे चयो त संदसि असील खे अदालत तलब करे रही आहे त हू पंजाब हुकूमत जे फ़ैसिले खे चैलेंज करे सघनि था। जस्टिस आमिर फारूक रिमार्क्स ॾींदे चयो त नवाज शरीफ खे मिलियल क़ानूनी हक़ नथा खसे सघूं, हू फ़ैसिले खे चैलेंज करे सघे थो। अदालत नवाज शरीफ खे अञा इश्तिहारी करार नाहे ॾिनो, खेसि सरेंडर करण जो हिकु ॿियो मौक़ो ॾिनो पियो वञे। इस्लामाबाद हाई कोर्ट में नवाज शरीफ खिलाफ एवन फील्ड ऐं अल अज़ीज़िया रेफरेंस से ॿुधणीअ दौरान मरियम नवाज़ काफ़िले जी सूरत में पेश। अदालत ॿाहिरां वॾी तादाद में पहुतल लीगी कारकुननि ऐं अॻवाननि तरफ़ां नारेबाज़ी तोड़े गुलनि सां मरियम नवाज़ जी आलजिया। ॿुधणीअ दौरान इस्लामाबाद हाई कोर्ट जे चौधारी सिक्योरिटी जा गैर मामूली इंतज़ाम। पुलिस लीगी अॻवाननि ऐं वकीलनि खे बि अदालत वञण खां रोके वरितो। अॻूणे वज़ीर आज़म शाहिद ख़ाक़ान अब्बासी जो चवणु आहे त हिकु औरत पेशी लाइ अदालत पहुती त हुकूमत पुलिस रेंजर्स ऐं FC खे मुक़ररु करे छॾियो। इहो ख़ौफ़ आहे या इक़्तिदार जी हवस जेका हुकूमत हिकु औरत खे बर्दाश्त नथी करे सघे, उहा अवाम खे कीअं बर्दाश्त कंदी। हाणे इहो वक़्तु परे नाहे जो इमरान ख़ान खे खणी ॿाहिरि फिटो कयो वेंदो। मेगा मनी लॉन्ड्रिंग रेफरेंस में अहम अघ भराई। इस्लामाबाद जी एहतसाब अदालत अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ऐं संदसि भेण फरियाल तालपुर ते फ़र्दे जुर्म लागू करण जो फ़ैसिलो करे छॾियो। ॿिन्ही जवाबदारनि मथां 9 सेप्टेम्बर ते फ़र्दे जुर्म लागू कयो वेंदो। एहतसाब अदालत फ़र्दे जुर्म लागू करण वक़्तु जवाबदारनि जी पेशीअ खे यकीनी बणाइण जो बि हुकुम ॾेई छॾियो। नेपरा खे अवामी ॿुधणी करे फ़ैसिला करण जो इख़्तियार आहे। सुप्रीम कोर्ट नेपरा कानून जे सेक्शन 26 ते अमल दरामद जो हुकुम ॾेई छॾियो। अदालत हुकुम ॾिनो आहे त नेपरा कानून मूजिबि के इलेक्ट्रिक खे कराची में बिजली जी फरहामी लाइ मिलियल ख़ुसूसी इख़्तियारनि ते फ़ैसिलो करे। सेक्शन 26 में मिलियल इख़्तियारनि जो इस्तेमाल ते को बि स्टे ऑर्डर नथो करे ॾेई सघिजे। सुप्रीम कोर्ट खे इलेक्ट्रिक ख़िलाफ़ नेपरा जे क़दमनि ते जारी थियल स्टे ऑर्डर बि ख़ारिज करे छॾिया। 10 ॾींहंनि में नेपरा ट्रिब्यूनल जा मेंबर्स मुक़ररु करण ऐं कार्रवाई ते ॿधल रिपोर्ट पेश करण जो हुकुम। चीफ जस्टिस गुलज़ार अहमद जो चवणु आहे त के इलेक्ट्रिक वारा स्टे ऑर्डर वठी 5 सालनि ताईं वेठा हूंदा आहिनि। असां जंहिं ॾींहुं नोटिस वरितो तॾहिं खां शहर जी हालत वधीक ख़राब थी वई आहे। तवानाई डिवीज़न वारा लकीर जा फ़क़ीर बणियल आहिनि। उहे त जवाब तयारु करण वक़्तु बि पंहिंजो दिमाग़ इस्तेमालु न कंदा आहिनि। एंटी करप्शन खाते सिंध यूनिवर्सिटी जे VC फ़तेह मोहम्मद बरफ़त सूदो 67 ऑफिसर्स ख़िलाफ़ फंड्स में घोबिन जो केस दाख़िल करे छॾियो। ॼाम शोरो में सर्कल ऑफिसर जी फ़रियाद ते यूनिवर्सिटी जे फंड्स में 73 करोड़ रुपयनि जे फंड्स में घोबिन जो केस दाख़िल। केस में मौक़िफ़ इख़्तियार कयो वियो आहे त VC फ़तेह मोहम्मद बरफ़त इख़्तियारनि जो नाजाइज़ इस्तेमालु करे फंड्स में घोबियूं हयूं। एंटी करप्शन खाते जी टीम जा सिंध यूनिवर्सिटी में बि छापा। कराची में बरसात सबब सूरत हाल वधीक ख़राब थी वई। हुकूमत के इलेक्ट्रिक जे क्लर्क ऐं मुंशी बणियल आहे। वफ़ाक़ सां कहिड़ो मसइलो आहे? के इलेक्ट्रिक ते वफ़ाक़ जी रिट न हुजण जो मतिलबु सॼे मुल्क में हुकूमती रिट न आहे। कराची में लोड शेडिंग जे मामले ते ॿुधणी दौरान चीफ जस्टिस गुलज़ार अहमद रिमार्क्स ॾींदे चयो आहे त तवानाई डिवीज़न जे जिन ऑफिसर्स रिपोर्ट जमा कराई आहे उन्हनि खे फाही ॾियणु घुरिजे। वफ़ाक़ी सरकार के इलेक्ट्रिक खे सब्सिडी ॾेई रही आहे।
असां चयो हो त नेपरा ऐं ॿिया इदारा कराची में लोड शेडिंग जे मसइले जो हल कढी अचनि, पर ईअं न थियो। अॼु बि कराची शहर जो अधु हिसो पाणी ऐं ऊंधाई में ॿुॾल आहे। कराची में माल ठाहिण जो सिलसिलो शुरू थी चुको आहे। परदेही अकाउंट्स में पैसा वेंदा हूंदा। वॾे वज़ीर मुराद अली शाह तरफ़ां नओं कोट, झुडो, टंडोजान मोहम्मद, उमरकोट ऐं मीरपुर ख़ास जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसाति तोड़े LBOD खे लॻल घारनि जे नतीजे में थियल तबाहीअ जो जाइज़ो वरितो। वॾे वज़ीर फ़ज़ाई दौरे दौरान LBOD जी हानियुनि जो बि जाइज़ो वरितो। वॾे वज़ीर खे मीरपुर ख़ास जे आपाशी अमलदारनि ऐं चूंडियल नुमाइंदनि तरफ़ां घारनि जे हानियुनि बाबति तफ़सीली ब्रीफिंग। टंडोजान मोहम्मद में वॾे वज़ीर जे दौरे दौरान सिमनालनि जे मुतासिरनि जो मुज़ाहिरो ऐं नारेबाज़ी। नओं कोट में वॾे वज़ीर जे दौरे दौरान सिक्योरिटी जे नाले ते रस्ता बंदि थियण ख़िलाफ़ बि मुतासिरनि ऐं मुसाफ़िरनि एहतजाज कयो। मुज़ाहिरीन में ऐं पुलिस विच में मुंहमारी बि थी। मुतासिरनि जो चवणु आहे त वॾो वज़ीर भले दौरे ते अचे, पर रस्ता बंदि करे खेनि छो रोकियो पियो वञे। हिकु पासे घारनि केतिरनि ई ॻोठनि खे ॿोड़े छॾियो आहे त ॿिए पासे लॾ पलाण कंदड़ मुसाफ़िरनि खे बि कलाकनि जा कलाक रोड ते बीहारे इंतिज़ामिया संदनि अहंज ॿीड़ा करे छॾिया आहिनि। वॾे वज़ीर मुराद अली शाह मीरपुर ख़ास ज़िले में बरसाति ऐं LBOD खे घारनि सबबि हेल ताईं 3 ॼणा फौत थियण जी तस्दीक़ कंदे चयो आहे त ज़िले में फ़सल बि बदतरीन नमूने मुतासिर थिया आहिनि। समुंड में चाढ़ बाद LBOD में पाणी ओवरटॉप थियो ऐं घारा पिया। सिम नाले ते अञा बि दॿाउ बरक़रार आहे। सिम नाले खे लॻल हिकु घारो बंदि कयो वियो आहे। ॿिए घारे खे बंदि करण जी कोशिश कई पई वञे। कराची में लोकल गवर्नमेंट 4 सालनि दौरान हिकु बि नालो न ठाहे सघी। लोकल गवर्नमेंट वारनि खे जेतिरा बि पैसा मिलिया उहे पघारुनि में ख़र्च थी विया। कराची जे मामले ते वफ़ाक़ी सरकार किथे आहे? KMC बोर्ड आहे, पर उनजो हिकु बि मुलाज़िम नज़र नथो अचे। लॻे थो त समूरा घोस्ट मुलाज़िम भर्ती थिया आहिनि। सुप्रीम कोर्ट जो चवणु आहे त शहर जी सार लहण हुकूमत जी ज़िमेवारी आहे। असांखे ख़बर आहे त कराची जा कर्ता धर्ता केरु आहिनि। उहे त शहरनि जे वात मां गिरह बि खसे वेंदा आहिनि। अटॉर्नी जनरल साहब, कराची में हुकूमत बेवस नज़र अची रही आहे। हैदराबाद में हुकूमती इदारा ट्रेनी बि बरसाती पानी नेकाल करण में नाकाम। कदमगाह मौला अली, मकी शाह कब्रिस्तान, आफंदी टाउन ऐं कासमाबाद जे हेठाई वारनि इलाइक़नि में पाणी बीठल। आम ज़िंदगी मुतासिर, शहरी बिटे अज़ाब में मुब्तला। हाली रोड ऐं सब्ज़ी मंडी में बि पाणी निकाल न थियो। सिजावल ज़िले में बि ज़िले इंतिज़ामिया सरकारी ऑफिसिस, घरनि, पाड़नि, बाज़ारुनि मां बरसाती पाणी निकाल न करे सघी। शहर जे 11 वार्ड्स में बरसाती पाणी बीठल हुजण सबबि रहवासी घरनि ताईं महदूद। शहरनि जो चवणु आहे त हुकूमती इदारनि कंहिं बि इलाइक़े मां बरसाती पाणी निकाल न कयो आहे। इख़्तियारनि शहरनि खे निंधणको छॾिन। ऐं मुल्क में बरसातुनि खां पोइ सिंधु दरिया में पाणी जो चाढ़ जारी। गुड्डू बैराज वटि सिंधुअ में पाणीअ जो मथां वहकिरो 2,67,000 क्यूसिक रिकॉर्ड ऐं हेठां वहकिरो 2,81,664 क्यूसिक रिकॉर्ड कयो वियो। आपाशी अमलदारनि जो चवणु आहे त दरिया में पाणी जो चाढ़ जारी आहे। ईंदड़ 24 कलाकनि में गुड्डू बैराज वटि वहकिरे में 50,000 क्यूसिक ताईं इज़ाफ़ो थी सघे थो। सिंधु दरिया में चाढ़ बाद घोटकी ऐं कंदकोट में कचे वारा इलाइक़ा पाणी हेठि अची विया। अस्सलामुअलैकुम। टाइम न्यूज़ सगत मां हमीर शेख। हेडलाइंस ज़माने थियूं तफ़सीली ख़बरूं हिन ब्रेक खां।